अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों, उम्मीद है तव्हां ख़ुश ऐं ख़ैर सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांखे तकरार ड्रामा बाबति अपडेट ऐं न्यूज़ तव्हांखे असां हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। दोस्तनि खे तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं तकरार ड्रामा तमामु जल्द इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थींदियूं ऐं जिन जिन दोस्तनि खे इंतज़ारु आहे त उन दोस्तनि जो इंतज़ारु ज़रूरु ख़तमु थींदो। दोस्तनि खे असां ॿुधाईंदा हलंदासीं त तकरार ड्रामा तमामु जल्द सिंध टीवीअ ते हलायो वेंदो ऐं जिन जिन दोस्तनि खे इंतज़ारु आहे त इंतज़ार जूं घड़ियूं तमामु जल्द ख़तमु थींदियूं। दोस्तों असांजी नंढी हिकिड़ी गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल अलीनो ख़ान अब्बासी खे सब्सक्राइब कनि, घंटी आल प्रेस कनि ऐं सुठे में सुठी कमेंटियूं बि कमेंट कनि। कमेंट जे कंदो तीअं असांखे बहितरीनु ख़ुशी थींदी त असांजे सां दोस्त काफ़ी सारा मोहबत था कनि, प्यार सां कनि। दोस्तों तव्हांखे असांजो टॉपिक खणी आहियूं तकरार ड्रामो तमामु जल्द सिंध टीवीअ ते ऑन एयर थींदो ऐं तकरार ड्रामा जी शूटिंग जी कुझु ख़बर पइजी वई आहे त तकरार ड्रामा जी शूटिंग हली रही आहे। जीअं तकरार ड्रामो शूट थींदो वरी एडिट थींदो, एडिटिंग करे वरी पोइ सिंध टीवी वारनि वटि वेंदो। सिंध टीवी वारा वीडियो जे सिंध टीवी वारनि वेंदो आहे त उहे अपलोड कंदा आहिनि त चैनल ते ज़रूरु तव्हांखे ॾिसण में ईंदो तकरार ड्रामो। ॿियो दोस्त तव्हांखे असां ॿुधाईंदासीं त तकरार ड्रामा में बहितरीनु अदाकार आहिनि। दोस्तों कुझु चेंज थियल आहिनि, कुझु तकरार ड्रामा में अदाकार चेंज बि थींदा ऐं बहितरीनु अदाकार आहिनि। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं त अहिड़ा अदाकार आहिनि जेका तारीफ़ जा मोहताज ई न आहिनि। जीअं तव्हांखे ॿुधाईंदासीं असद खान कुरैशी, अब्दुल्ला मल्लाह, जीअं सालू ख़ादम थईम, काफ़ी सारा एक्टर आहिनि जिन जो बसि तारीफ़ मोहताज न आहिनि। ऐं ॿियो दोस्त तव्हांखे असां ॿुधाईंदा हलंदासीं त तकरार ड्रामे में बहितरीनु परफॉर्मेंस आहे। तकरार ड्रामो जल्द खां जल्द सिंध टीवी चैनल ते ऑन एयर कयो वेंदो। तकरार ड्रामे जे इंतज़ार जूं घड़ियूं तमामु जल्द ख़तमु थींदियूं। जेके दोस्त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि था, वीडियो खे लाइक था कनि, कमेंट था कनि, कुलनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। मां बि दोस्तनि सां मोहबत कंदा, मूंखे बि ख़बर पए त मूंसां केतिरी दोस्त मोहबत था कनि, प्यार मोहबत दोस्तनि जे व्यूअरनि जे लाइ मां शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजे व्यूअरनि जे लाइ सरप्राइज़ आहे त तमामु जल्द सिंध टीवीअ ते तकरार ड्रामो हलायो वेंदो ऐं तकरार ड्रामा जी शूटिंग हली रही आहे। दोस्तों तव्हांखे अॻिते उहो बि तव्हांखे वीडियो विज़िट कराईंदासीं त जेसिताईं असां तस्वीरूं सां उहे बि तव्हांखे ड्रामो विज़िट कराईंदासीं त ड्रामे जी शूटिंग हली रही आहे। उहे तस्वीरूं बि असां वीडियो या तस्वीरूं तव्हां ताईं शेयर कंदासीं। ऐं ॿियो दोस्तनि खे ॿुधाईंदा हलंदासीं तकरार ड्रामा बहितरीनु ड्रामो आहे, सिंध टीवीअ जो सुपरहिट ड्रामो आहे। जीअं तव्हां ॾिठो ज़र खां पोइ तकरार आहे। हिन में दोस्तों सुपरहिट सिजावल, हाजन प्रेमी, ज़ुल्फ़कार बुर्दी, नवाब ख़ान, ॿियो सत्तार नूहाणी, ख़ादम थईम, काफ़ी सारा एक्टर आहिनि, बहितरीनु परफॉर्मेंस आहे। दोस्तों छा मां तव्हांखे ॿुधायां तकरार ड्रामो तकरार ड्रामो बहितरीनु आहे। मीर आहे, इरफान शेख आहे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं त बहितरीनु ड्रामो आहे, बहितरीनु परफॉर्मेंस आहे। जेके दोस्त असांजे यूट्यूब चैनल ते नवां था अचनि त उनखे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि, घंटी आल प्रेस कनि। असां तव्हां ताईं सुठे में सुठो वीडियो खणी ईंदासीं, बहितरीनु वीडियो हूंदो, बहितरीनु परफॉर्मेंस हूंदी, बहितरीनु कहाणी हूंदी, बहितरीनु में बहितरीनु मवाद तव्हांखे असांजे यूट्यूब चैनल ते मिलंदो। अलीनो ख़ान अब्बासी खे सब्सक्राइब कनि, घंटी आल प्रेस कनि जीअं असांजे 1K सब्सक्राइबर ज़रूरु पूरा थी वञनि, झटि पूरा थी वञनि। बहितरीनु अदाकार आहिनि, बहितरीनु परफॉर्मेंस आहे। दोस्तों इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु आहिनि। तकरार ड्रामो तमामु जल्द सिंध टीवी ते ऑन एयर कयो वेंदो। दोस्त तव्हां ॾिठी 9 ताईं रुकिजी वियो, 10 खां अॻिते शुरू कयो वेंदो। तकरार ड्रामो 10 खां शुरू कयो वेंदो। दोस्तों ॾिसूं त घणनि किस्तनि ताईं रिलीज़ कयो वञे थो या बि दोस्तों अॻिते हलंदे किस्तुनि ते ख़बर पइजी वेंदी त घणनि किस्तनि ताईं अॻिते हलायो थो वञे।
जेके जेके नवा असांजे दोस्त अचंदा असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि घंटी आल प्रेस कनि। दोस्तों मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। एजाज़ तरींदा अली ने खान आबासी के याली मदद मौला अली मदद। अस्सलाम वालेकुम।